अस्सलामुअलैकुम। अॼु सिंधी कल्चर डे आहे। सिंधी कल्चर डे आहे। मसइलो छा हुयो त सिंधी कल्चर डे में हाणे चवंदा त ईद थी वई आहे। पोइ सोचियो मां बि सॼो ॾींहुं अॼु आश्चर्य मां स्कूल खुलियल हूंदो त मां स्कूल वेंदो आहियां त ॿार ॿुधाईंदा आहिनि त अॼु हे ॾींहुं आहे, अॼु हे ॾींहुं आहे। अॼु मां थियुसि निंड मां, मूंखे ख़बर ई कोन्हे त अॼु कल्चर डे आहे, ईद आहे। पोइ छा कयो आहे, मम्मीअ खे चयो छो वॻो आहे, पोइ अजरक आहे, चई कोन्हे भाऊ। पोइ हाणे शाम थी वई, इलाही ॾींहं गुज़री वियो सॼो, निंड में ई ख़बर ई कोन्हे त कल्चर डे आहे। भला सोचो मां बि छो न ॻाल्हाए हिन ईद खां, ईद मल्हायां हिन ईद खां रहिजी वञा। पोइ माण्हू चवंदा अड़े तूं सिंधी न आहे छा? न न मां बि सिंधी आहियां, जीए सिंध। पोइ हे जेको आहे हाणे मां वीडियो थो ठाहियां ऐं सिंधी टोपी पाती आहे, ॾिसो न, ऐं छो वॻो बि पातो। अजरक यार कोन हुयो सच में, अजरक अॻिले साल प्रोग्राम हुयो, पोइ उते विसरी वियो हुयो, पोइ उन विसारियसि। हाणे उहो हुते आहे। हा जल्द वठंदुसि पैसनि जी ॻाल्हि न आहे, बसि यादि कोन हुयो त ईद अलाए छा ईद आहे सिंधी टोपी वारनि जी। हाणे यादि पई आहे त तंहिंजे करे हाणे मां इहो वीडियो ठाहियो आहे। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़, टाटा, बाय बाय।